बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना आतैनाकल कौसर। मुअज़्ज़िज़ नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू मुसीबत जनाब सैयदा में हली रही हुई ऐं जंहिंजी 11 नंबर नशस्त सां असां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां बयानु कंदासीं त जनाब सैयदा खे जॾहिं हक़ खां महरूम कयो वियो ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जी ख़िलाफ़त ग़सब कई वई त जनाब सैयदा पंहिंजी ऐं पंहिंजे अली अलैहिस्सलाम जी हिमायत ख़ातिर तमामु मुसलमाननि जे दरवाज़े ते वई। बाद रवायतनि में आहे त 40 रातिनि ताईं जनाब सैयदा हज़रत अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम खे वठी करे हर हिकु मुसलमान जे दरवाज़े ते वेंदी हुई ऐं चवंदी हुई त तव्हांखे त ख़बर आहे जो असां हक़ ते आहियूं, मुसलमाननि असांजो हक़ ग़सब करे छॾियो आहे, तव्हां असांजी मदद करियो। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त मुसलमाननि जा रंग मटिजी चुका हुआ। कोई मुसलमान सैयदा जी मदद करण जे लाइ तयारु न हो ऐं जनाब सैयदा हर दरवाज़े तां ख़ाली मोटंदी हुई। एतिरे क़दुरु जो हिकु मरतबा जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजे हक़ खे तलब करण जे लाइ वक़्त जे हाकिम ग़ासिब हाकिम जे दरवाज़े ते बि वई। जॾहिं उनजे घर वई ऐं उन सां इहे ॻाल्हियूं कई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो हक़ मूंखे लिखी ॾिनो आहे ऐं तूं मुंहिंजो हक़ छो ग़सब करे रहियो आहीं? छा तोखे मौत जो ख़ौफ़ न आहे? बहरहाल जनाब सैयदा उनखे कुझु हदीसूं रिवायतूं वग़ैरह ॿुधायूं जंहिं में हुनखे ख़ौफ़ तारे थियो ऐं हू जनाब सैयदा खे उन हक़ लिखी ॾिनो। जेको जनाब सैयदा खणी निकिती त पोयां हिकु ज़ालिम आयो, उहो उन हिन खां पुछा कयो त फ़ातिमा छो आई हुई? हुन जॾहिं सॼो माजरो ॿुधायो त फ़ातिमा हक़ वठणु आई ऐं उनजो हक़ ठहियो पिए त हू चए थो अॼु फ़ातिमा फ़िदक वठणु आई आहे, सुभाणे अली जी ख़िलाफ़त जे लाइ ईंदी ऐं तूं ॾेई छॾींदे। ईअं करे हू कावड़ मां ॿाहिरि निकितो ऐं जनाब सैयदा जो अघु अची वरिताई ऐं उहा लिखियल जेका सनद हुई जेका हाकिम हिन खे लिखी ॾिनी उहा जनाब सैयदा खे खसे करे उन जा टुकड़ा कई ऐं जॾहिं जनाब सैयदा मज़ामत जी कोशिशि कई त उन जनाब सैयदा ते ज़ुल्म कयो आहे। हता की रिवायतनि में अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ मिलनि था फ़लतमा अला ख़द्दिहा, जनाब सैयदा जे चहिरे ते हुन तमाचो हयो जंहिंजे सबबु जनाब सैयदा किरी पई ऐं जनाब सैयदा उनखे बददुआ करणु लॻी। ऐं इहो इन वाक़े खां पोइ जनाब सैयदा जीअं घर आई ऐं उन खां पोइ जनाब सैयदा खे इफ़ाक़ो न मिलियो ऐं जनाब सैयदा बीमारी जे बिस्तर ते रही। इंशाअल्लाह अॻिते असां बयानु कंदासीं मुसाहिब जनाब सैयदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।